त सेव सिंध या सेव पाकिस्तान यकीनी तौर ते जेकॾहिं इहे कैनाल ठहनि था ऐं रेल गेट ठहनि था त सिंध सुकंदी त सिंध इस्लामाबाद सां गॾु न हली सघंदी। इहो यकीनी तौर ते इहो थींदो न जेकॾहिं तव्हां करोड़े माण्हुनि जा वसीला विञाए छॾींदो त कीअं हलंदी। उनजे करे ही रस्तो मुल्क जे ख़ात्मे जे तरफ़ आहे ऐं मुल्क जी यूनिटी ऐं बहितरी इन मां त इहो जीअं फ़ैसिलो सदर साहिबु कयो अथई वापसि वठो। जीअं तव्हांखे शाहब ॿुधायो मुख़्तलिफ़ जिदोजहदूं हलनि पियूं ऐं हर तबिके मां हलनि पियूं ऐं शुरूआत में 7 महीना अॻे जॾहिं हीअ ॻाल्हि शुरू थी उन वक़्तु अहिड़ी ॻाल्हि न हुई ऐं घणो करे तज्ज़िया मायूसीअ वारा अख़बारुनि ऐं फेसबुकनि लिखणु शुरू कया। पर अॼु सिंध जे ॿचे वटि इहा ॻाल्हि वई आहे ऐं ताक़तवर नमूने वई आहे ऐं यकीननि इहो उत्साह जो सबबु आहे। ऐं कुझु कम्यूनिटी मीटिंग्स करणु वियोसि इंग्लैंड इन इशू ते बर्मिंगम में इंग्लैंड में लंडन में ॿियनि में वापसीअ ते मूं पहिरीं शाहब सां राब्तो कयो फर्स्ट वीक ऑफ जैन में त शयुनि खे हिन खे खणिजे ऐं पोइ आइडिया उनखे पॉलिश कयो शाहब ऐं अॼु तव्हांजे अॻियां आहियूं त उन करे साईं जिदोजहद जा सभु महाज़ हलनि पिया ऐं हलंदा ऐं पंहिंजा ख़्यालु नथो ॾिसे हाणे सिर्फ़ु हिनखे सह ॾियां थो। सेव रिवर इंडस मूवमेंट इताज शिकल में हले पियो। अवामी तहरीक पंहिंजो करे पई STP पंहिंजो करे पई GSN जूं जमायतूं पंहिंजो कनि पियूं वकील कनि पिया वुमन एक्शन फोरम करे पई जेके तंज़ीमूं नाला वठो सिंधी अदबी संगत करे पई हर हिकु जाइ ते करे पई ऐं साॻिए जाइ ते हाणे जेको वॾो चैलेंज जेको आहे जेको पाण खे ईंदो पाण हींअर गॾियल सिंध में आवाज़ु हिकिड़ो मुतबादिल गॾिजी आयो आहे त जेके अक्सरियत MPA MNA सेनेटर हुकूमतूं उहे सभु खे छॾे माण्हू हज़ारनि लखनि जी तइदाद में अची ॿाहिरि निकिता आहिनि। हाणे इन खे डायरेक्शन ऐं फ़तेहाब कीअं कजे आवाज़ त वधी आयो आहे पर फ़तेहाब कीअं कजे इन्हनि जे अंदरि तज़ाद कीअं खे घटाइजे यकीननि उन्हनि खे तज़ादनि खां सवा हले पई ऐं अॻिते मामिलो हले पियो। पर सवेल जीअं चई वियो कादर चई वियो त हाणे नकली बि अची विया आहिनि जुलूसनि में उहे बि साॻा नारा पिया आहिनि। हाणे छा कजे उन करे थोरो क्लियर विजन जेके असांजी पंहिंजी सोच आहे जेके हुकूमती इताद जूं जमायतूं आहिनि उन्हनि ते ॿिए क़िस्म जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे उहे असांजे सिफ़ुनि में न आहिनि। उन्हनि सां गॾु पोइ मामिलो हल न थींदो राड़ो थींदो। उहे जेका बि ॻाल्हि कंदा उन्हनि जी ज़िमेदारी इहा आहे त हुकूमत में वञी पंहिंजो ऑर्डर वापसि वठाईं त असांजा साईं आहिनि न त उन्हनि सां गॾु न त शयुनि खे मिक्सअप न करियो। अदी सवेल ॻाल्हि कई त अगरि सही कई आहे ज़रदारी साहिबु अदी नूर लता मीटिंग थी आहे जेका वज़ीर आला वटि थिए या गवर्नर वटि थिए या PM वटि थिए मिनट्स ऑफ मीटिंग जारी थींदा आहिनि उहे तव्हां पढ़िया आहिनि असां पढ़िया आहिनि बाक़ी हाणे उन ते को अहदनामो कोन्हे जंहिं ते सयूं थींदियूं। सो उन करे शयूं हिकिड़ियूं आहिनि इलेक्शनुनि जे पावर जे 3 सालनि जे जेको ही नओं आयो आहे 1 यूनिट प्लस सिस्टम जंहिंमें हितां जे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि जी मिल्कियत जा फ़ैसिला SIFC खे करणा आहिनि। हीउ उहो इदारो आहे जेको मिल्कियतुनि जो मालिक थियो आहे जंहिंमें प्राइम मिनिस्टर चीफ मिनिस्टर ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ हूंदो जंहिंखे अॻिते फ़ैसिला करणा आहिनि ऐं उन जी इम्प्लीमेंटेशन बॉडी जेका आहे उहा पाकिस्तान आर्मी आहे। हाणे इहो अथव ऐं इन खे एक्ट जी शक्ल 3 अगस्त 2023 ते थी चुकी आहे। हाणे इहो वापसि कीअं थींदो इहो सियासी चैलेंज आहे पर हिन वक़्तु छो त उन SIFC जी वॾी बुराईअ जे हिकिड़ो नंढो सेक्शन आहे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव उन जे ते ॻाल्हि पई अचे उन ते सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं जिन ते सवेल दोस्त करे विया आहिनि त पंजाब गवर्नमेंट ज़मीन ॾिनी आहे सिंध गवर्नमेंट ज़मीन ॾिनी आहे ऐं ॿिन्ही चीफ मिनिस्टरनि उन जो इक़रार कयो आहे। चीफ मिनिस्टर सिंध वरी हिकिड़ी
ख़राबी इहा कई आहे कि पाणी पंहिंजो पैदा कंदा, पाणी पंहिंजो पाणे आणींदा। इहो कूड़ खां मना त सिंध गवर्नमेंट ॾिनी आहे ऐं इन SIFC ॾे जेको मुस्तक़बिल में असांजे फेडरेशन जे बुनियादी तसवर जे ख़िलाफ़ु आहे। उन करे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जूं स्कीमूं या SIFC जी बुनियादी तसवर पाकिस्तान जे फेडरेशन जे ख़िलाफ़ु आहे। इहो इनजे उन करे इनखे ख़तमु थियणु घुरिजे। इहा असांजी मुस्तक़बिल लाइन आहे। ऐं सिर्फ़ु 2 मिंट ॻाल्हायां ऐं ताज़ो ॾिसी आयो आहियां, उन्हनि ते हवालो करे छॾियां। तव्हां हींअर ग्रेटर थल कैनाल फेज़ 1 2010 में इफ़्तिताह थियो। उनजो पीर जो पथर मुशरफ 2001 में रखियो, पर पूरो न करे सघियो। 8 ऐं 10 जे विच में ज़रदारी साहब, गिलानी साहब ऐं उन कायम अली शाह उन वक़्तु इहो अमल में आयो। हींअर आउं ॾिसी आयो आहियां फेज़ 1 मानकेरा वञे पियो लैया जे ज़िले में। तव्हां हींअर चौबारा जो ज़िक्र पिया करियो, हींअर चौबारा लाइन में आहे। उन खां पोइ नाला ॿुधाए छॾियां जेके मुस्तक़बिल में जे चौबारा खे रोकियो त ठीकु आहे, न त धिंगाणू बैराज अचे पियो, नूरपुर बैराज अचे पियो। इहे सभु उहे आहिनि जिन जा गेट्स ठहिया पिया आहिनि। हीउ जेको ॿियो पासो इहो थियो ग्रेटर थल कैनाल, जंहिं ते 17 लख एकड़ ज़मीन थियणी आहे। जलालपुर झेलम ते ठहे पियो, जेको ख़ुदि नाजाइज़ आहे, जंहिं ते 2 लख एकड़ ज़मीन पिण दादनि जी आबाद थियणी आहे, उहो ठहे पियो। उन ते हींअर का बि रुकावट कान पई अचे। उन खां पोइ ही चोलिस्तान ऐं उन सां मरोट, चोलिस्तान में खां मरोट, इहो सुलेमान की खां गेट्स ठहिया पिया आहिनि जिन ते अमल थींदो या उन ते अमल थिए पियो। मुआरी ॻाल्हि खे त खणी वठो ठां कई असांजे वज़ीर आला ऐं उनजे छाड़तनि, पर थैंक यू सिंध TV जंहिं वञी उन ते रिपोर्ट करे सॼी ज़ाहिर कई। उन करे असांजा रहनुमा, असांजा अॻुवान कूड़ बि ॻाल्हाइनि था ऐं ही ऐलान बि कनि था। ऐं चवंदुसि जेकॾहिं कूड़ ज़ाहिर थियो आहे असांजो, त असांखे सज़ा ॾियो। जे कूड़ उनजो ज़ाहिर थियो आहे त चीफ मिनिस्टर इस्तीफ़ा ॾे। 2 प्रेसिडेंट ही कमु कयो आहे ऐं प्रेसिडेंट गैर आइनी कमु कयो आहे। इदारनि खे कमु करिणो आहे जिन खे मुख़्तलिफ़ एक्निक, असां CGWP, इरसा खां पोइ CCI, इन्हनि खे करिणो आहे। उन्हनि खे बाईपास करे हुन क़दम खयो आहे। उन करे गैर आइनी क़दम खयो आहे। उन करे उनखे उनजी सज़ा मिलणु घुरिजे, उनखे हटणु घुरिजे, प्रेसिडेंट खे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। असांजे चीफ मिनिस्टर पंजाब ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ उनजो इफ़्तिताह कयो आहे वञी 25 फरवरी 2025 ते। किथे इफ़्तिताह कयो आहे? जिते आउं साइट ते वियो हुउसि हींअर 5 ॾींहं पहिरीं। उहो मरोड़ जी एरिया आहे जिते उहे सभु निशान लॻा पिया आहिनि या आवाज़ूं थियनि पियूं। त उहे जिन जेके अञा मंज़ूर कोन थियूं आहिनि, पर उहा इंजीनियरिंग शोबो, FW शोबो ऐं असांजा ही ॾेखारण लाइ, मूं उन ई ॾींहुं चयो, असां उन ॾींहुं मज़म्मत कई। तव्हां यादि हूंदो मुंहिंजी घणी ख्वारी थी उन मेड़ में तकीर जे ख़िलाफ़ु कहलायो। मूंखे ख़बर हुई ही छाजे लाइ इफ़्तिताह ते वियो आहे। इन लाइ इफ़्तिताह ते वियो आहे त ॿुधाइण त ही चीफ मिनिस्टर कोन्हे, आउं हिन जे पुठियां गॾु आहियां। उन करे इन ख़ौफ़ खे कढण लाइ मूं हैदर मेहण में सख़्तु ॻाल्हायो त हीअ असांखे ख़ौफ़ थो हुजणु चाहे। उन करे ख़ौफ़ ॿिए खे परे करियो। पंहिंजी जिदोजहद सिंध जे लखें औरतुनि, मर्दनि, ॿारनि, नौजवाननि, वकीलनि सभिनी जो आवाज़ थी पई आहे। जेकॾहिं ही असांखे पुठी था ॾियनि या असां सां मुनाफ़क़त था कनि, ॿिन्ही सूरतुनि में एतिरो आवाज़ पहुची वियो आहे माण्हुनि ताईं जो इहे वधीक मुनाफ़िकी न करे सघंदा ऐं पंहिंजी जिदोजहद ओसि ताईं हुजे जेसि ताईं नतीजा वठूं। ऐं घणा जज़्बाती थियण जी ऐं टकराव वारी न, पुरम जिदोजहद हूंदी, माण्हूअ जे माण्हूअ ताईं हूंदी। ऐं हीअ जेका पिटीशन जे इन ते ॻाल्हि करे छॾियूं, छो मूंखे वरी सहणो आहे, रोज़ जो टाइम थी वियो आहे। त पिटीशन जो मक़सदु इहो त सिंध जे शहरनि ॻोठनि में हर उहो माण्हू उन ते साइन करे जेको चए 6 कैनाल न खपनि। उन में तव्हांखे इन करे सॾियल आहे, अवामी तहरीक सॾियल आहे, सभिनी जमायतुनि खे इन लाइ सॾियल आहे। सभु ज़िमेदारियूं खणो, ज़िमेदारियूं इहे खणो त बाबा इहे इन्हनि जा सभिनी जा रूट्स आहिनि, लखनि माण्हुनि में रूट्स आहिनि। सभु पंहिंजा पना खणनि, रजिस्टर खणनि। 3 महीननि में लखनि जी तइदाद में पाण टारगेट रखूं त 1 करोड़ असांजो टारगेट आहे मिसाल। पोइ उन में हर को खणे
ऐं जीअं इलेक्शनुनि में निकिरंदा आहियूं, माण्हुनि खां वोट वठणु निकिरंदा आहियूं, माण्हुनि खे ॿुधाइणु निकिरंदा आहियूं, होटलनि ते निकिरंदा आहियूं, जलसो कंदा आहियूं, उन्हनि ॾे खणी वञूं त जेकॾहिं तव्हां 6 कैनाल जे ख़िलाफ़ु आहियो त आङूठो हणो या सही करियो, भले उन ते उहे असांजूं भेणूं भाउर इहो उन करे इहा हिकिड़ी अलॻि मुहिम आहे। पर ॿियूं जेको पंहिंजूं असुल मुहिम नतीजा इन मां कोन अचणा, ही उन्हनि खे बुनियादु फराहम कंदी। उहे माण्हू जेके असां सां नब्द अचनि था, पर किथे न किथे को फेसबुक ते लाइक करे थो, को शेयर करे थो न, उहो त पंहिंजो असांजे कैंप में थियो बीठो आहे न। उन करे हिन में बि तव्हां ज़िमेदारियूं खणंदो थींदियूं। प्रोफेसर, अदबी संगत, ॿियूं जमायतूं सभु उहे पंहिंजो खणनि, ज़िमेदारियूं खणनि। आहे साईं मसरूर शाह वियो हलियो आहे, ठीकु आहे। त मुख़्तलिफ़ जमायतूं पंहिंजा ज़िमेदारियूं खणनि, पंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो नालो ॾियनि, घटि में घटि या 2-2 नाला ॾियनि, ऐं उहे सभु मर्कज़ खे पंहिंजूं उहे सयूं करे ऐं जमा कंदा वेंदा। उन करे शाहब साहब, तुक साहब अचो, तव्हां हलिया अचो, मथे हलिया अचो। त उन करे इन में तव्हांजी कंट्रीब्यूशन थींदी। इहो मुमकिन न आहे, हिन प्रोग्राम जे ज़रिए असांजा मक़ासिद कोन हासिल थिया आहिनि, पर यकीनन असां में ताक़त आई आहे जो हेतिरा प्यारा भला माण्हू, सिकंदर वेठो आहे, ॿिया वेठा आहिनि, सभिनी ॻाल्हाइण जो मौक़ो न मिली सघियो आहे, पर इहे सभु इन में मददगार थींदा। उहे अदाकार, उहे प्रोफेसर, उहे शागिर्द, उहे वकील, उहे ॿार जा, उहे सभु लखनि जी तइदाद में सयूं करायो त सॼी दुनिया खे ॿुधायूं असांजा मक़ामी, तव्हांखे ॿुधायूं, मक़ामी सिंध जा नुमाइंदा धारियां दलाल थी बीठा आहिनि, इक़्तिदार जे एवज़, सदारत जे एवज़ ऐं सूबाई हुकूमतुनि जे एवज़ सिंधू पाणीअ जो सौदो कयो अथनि। ऐं उन जो जेके बि कैनाल आहिनि उहे कंहिं बि सूबे में हुजनि, असां इहो था चऊं, असां सिर्फ़ु हिकिड़े सूबे ई नथा चऊं, किथे बि हुजनि, उन में सिंध में बि ॾिनल आहिनि कैनाल। असांजो आहे त मौजूदा कमांड एरिया उन सां डिस्टर्ब थियणी आहे, उन करे मौजूदा कमांड एरिया खे बचाइण लाइ नई कमांड एरिया न आणियो। मौजूदा सिस्टम में पाणी घटि आहे, उन जे करे इहो न थियणु घुरिजे। उन जे करे ही यकीनी तौर ते जीअं हसनैन चयो त सेव सिंध या सेव पाकिस्तान, यकीनी तौर ते जेकॾहिं इहे कैनाल ठहनि था ऐं रहियल गेट ठहनि था त सिंध सुकंदी त सिंध इस्लामाबाद सां गॾु न हली सघंदी। इहो यकीनी तौर ते इहो थींदो न, जेकॾहिं तव्हां करोड़े माण्हुनि जा वसीला विञाए छॾींदो त कीअं हलंदी। उन जे करे ही रस्तो मुल्क जे ख़ात्मे जे तरफ़ आहे ऐं मुल्क जी यूनिटी ऐं बहितरी इन मां त इहो जीअं फ़ैसिलो सदर साहिबु कयो अथई वापसि वठो। असांजा महिरबानी करियूं था असीं सिंध गवर्नमेंट खे त हाणे धोखेबाज़ी ऐं कूड़ छॾियो ऐं सच ॻाल्हाइणु शुरू करियो, माण्हुनि खे धोखो न ॾियो। CCI में तव्हां SIFC में हा करे आया आहियो ऐं SIFC थियण खां पोइ CCI जी अहमियत घटिजी वई आहे। उन जे करे ही मामला धोखो न ॾियो ऐं अॻिते वधूं। मुंहिंजे ख़्याल में तव्हां सभिनी दोस्तनि जे अचण जी महिरबानी। तव्हां उमेद त असां सां जीअं आया आहियो पंहिंजे कम में बि वंडराईंदो, हथु वंडराईंदो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।